बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम ईद स्पेशल ट्रांसमिशन में मैं तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सुमेरा नाज़। ऐं ईद स्पेशल ट्रांसमिशन में सभिनी खां पहिरीं असांखे जिते जिते ॾिसनि पिया ॾे थोरे परॾे में झर झंग में मेहरान टीवी जे ॾिसंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ईद जो ॿियो ॾींहुं ऐं सुबुह जो वक़्तु ऐं मुंहिंजे ख़्याल में पहिरियों ॾींहुं त सुमेरा तमामु ख़ूबसूरत गुज़रियो। न रुॻो पंहिंजनि सां उन्हनि ख़ुशियूं मंडियूं, असांजे नाज़रीन ईद खे इंजॉय कयो, खाधा पीता, मेल मुलाक़ातूं, नवां कपिड़ा, फैशन, उहे सभु त हुयो ई हुयो, पर उन्हनि सां गॾोगॾु जेके ईद जा रंग हुआ उन्हनि में रंगनि में जेको मेहरान टीवी शामिलु थियो, ख़ूबसूरत प्रोग्राम, म्यूज़िकल इवेंट्स, उन खां गॾोगॾु ईद रिहान जा प्रोग्राम, हुतां रामू राधा, असांजी औताक, ख़ूबसूरत हिकिड़ो गुलदस्तो मेहरान टीवी जे सथ जे तरफ़ां इहो तव्हांखे ईद जो तोहफ़ो हुयो। सो अॼु बि तमामु ख़ूबसूरत कचहरी थींदी, ईद स्पेशल ट्रांसमिशन आहे ऐं चहचटो हूंदो सॼो ॾींहुं, असां सां गॾु जुड़िया रहिजो सॼो ॾींहुं। हींअर असां शुरू थिया आहियूं, मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि, मुख़्तलिफ़ तव्हांजे लाइ सरप्राइज़िस आहिनि, सरप्राइज़िस बम्पर बम्पर सरप्राइज़िस। कीअं सुमेरा? जी बिल्कुलु। सभ खां पहिरियां त ॾिसंदड़नि खे मुंहिंजी तरफ़ां ईद जे ॿिए ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। ख़ूबसूरत हिकिड़ी ट्रांसमिशन असां खणी आया आहियूं नाज़रीन जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ। तव्हां ॿुधायो त तव्हांजो पहिरियों ॾींहुं कीअं गुज़रियो, छा कयव, कीअं कयव ऐं छा थियो, किथे घुमणु वियो? घुमणु मतिलबु ईद जो ॾींहुं त असां अक्सर नौजवाननि जो सुम्हण में गुज़रंदो आहे। सो हिन दफ़े वरी सुम्हणु घटि थियो, महिमान तमामु घणा हुआ ऐं ज़ाहिरा ईद जो ॾींहुं हूंदो आहे त कुझु परे या मिट माइट बि अची पहुता हुआ ऐं कुझु खे अॼु अचिणो आहे। तमामु ख़ूबसूरत ॾींहुं गुज़रियो ऐं ख़ुशी हुन वक़्तु थींदी आहे जॾहिं तव्हां ईद जे ॾींहुं पंहिंजे महिमाननि सां गॾु मौजूदु हुजो, ईदगाह में ईद पढ़ो ऐं उनखां पोइ तव्हां टीवीअ ते बि स्क्रीन ते नज़र अचो, त इहा जेका ख़ुशी आहे उहा कुझु ॿीणी थी वेंदी आहे। त अज़मत सभ खां वधीक जेका ख़ुशी थींदी आहे, असांजा जेके पंहिंजा असां वटि महिमान ईंदा आहिनि, जी हा, गेस्ट ईंदा आहिनि, उन्हनि जी वधीक ख़ुशी थींदी आहे। या के वरी असां केॾांहुं वेंदा आहियूं घुमण त उनजी जेका ख़ुशी थींदी आहे उहा असां लेडीज़ जे लाइ त ॾाढी घणी हूंदी आहे ख़ुशी। हा बिल्कुलु बिल्कुलु, उन्हनि जे लाइ त वधीक ख़ुशी हूंदी आहे। पर मुंहिंजे ख़्याल में पाण ॿी या टीं ईद हिते मेहरान जे अंगण ते मल्हायूं पिया, साॻियो ई पहिरियों ॾींहुं, ॿियो ॾींहुं ऐं टियों ॾींहुं त मतिलबु त अज़मतुल्ला कुंभर ख़बरूं पियो ठाहींदो आहे त सॼे ॾींहुं सिंध में छा थियो ऐं मुल्क में छा थियो। ऐं पाण हिते सभ खां पहिरीं दुआऊं बि ॾींदा हलियूं, छाकाणि जो हीअ जेका ईद आहे थोरी हिन में ईअं त गुज़िरियल ईद जेका हुई उहा असां एतिजाजनि में मल्हाईसीं ऐं असांखे हर वक़्तु उहा ई डिप्रेशन हुई, उहा ई फ़िक्रु हुयो त सिंधूअ जो पाणी, सिंधूअ ते पाण ॻाल्हायोसीं ऐं एतिजाज कंदे इवन जेको गुज़िरियल रमज़ान हुयो ऐं उन में बि जॾहिं सिंधू दरिया जे किनारे जो सिंधू दरिया जो आलमी ॾियारो आयो, हींअर बि 4-5 ॾींहं पहिरीं इहो ॾींहुं गुज़रियो आहे त असां रोज़े में जेको आहे सिंधू दरिया ते वियासीं, सिंधूअ खे दुआऊं ॾिनियूंसीं ऐं पोइ कैनलनि वारो मामिलो ॾिठोसीं। ऐं हिन भेरे वरी जेका परेशानी आहे उहा आलमी सूरत हाल ते जेका परेशानी आहे त हीअ जेका ईरान, अमरीका ऐं पोइ हीअ जेके मामला हलनि पिया, आलमी जेको मंज़रनामो आहे उहो ज़रूरु परेशान कंदड़ आहे, पर उनजे बावजूदि बि असां ॾिसूं पिया त सॼी दुनिया में ईद हिकिड़े हुन सां जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे ऐं हर पासे ऐं हर अंगण ते, हर मज़हब में उहे ई दुआऊं घुरियूं पयूं वञनि त अलाह साईं हिन आलम इस्लाम खे, हिन आलम खे जेको आहे आबादु रखे। जेका दुआ बिटाई साहब बि कई आहे त आलम सभु आबादु करे, असांजी बि उहा ई दुआ आहे त अलाह साईं आलम खे आबादु करे। ऐं हीअ जेको ॾींहुं आहे हीअ सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहं जी ख़ुशी न आहे, हीअ ईद जेको आहे हिकिड़े ॾींहं जी न हुजणु घुरिजे। असां पंहिंजी धरतीअ खे, सुहारी धरतीअ खे, सिंध धरतीअ खे, सिंध अमड़ खे बि भेटा पेश कयूं ऐं इहा ई दुआ कयूं त हर ॾींहुं जेको आहे उहो ईद जो ॾींहुं हुजे। ऐं हीअ ईद जेको आहे हिकिड़ो असांखे पैगाम ॾिए थी मल्हाइण जो, फेस्टिवल करण जो, त जॾहिं तव्हां 30 रोज़ा रखो था, उनखां पोइ अलाह साईं तव्हांखे इनाम ॾिए थो, तव्हां उनखे सेलिब्रेट कयो था, पर हिन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां सिर्फ़ु पाण सेलिब्रेट कयो, पाण सां गॾु जेके मौजूदु आहिनि तव्हांजे आसे पासे में, जेके ग़रीब आहिनि, जेको ईद नथा मल्हाए सघनि, जेके ॾुखारा आहिनि, जेके कंहिं मामले जे करे ईद नथा मल्हाए सघनि, पाण उन्हनि खे बि यादि कयूं, जेके कंहिं मजबूरीअ में आहिनि, जेके कंहिं लाचारी में आहिनि, उन्हनि खे पाण सां गॾु ख़ुशियुनि में खणूं। त दुआ इहा आहे घणी दर त अलाह साईं असांजी धरतीअ जे लाइ, असांजी सुहारी धरतीअ जे लाइ हर ॾींहुं ईद जो ॾींहुं करे हीअ जेका महांगाई जी लहर आहे, हीअ जेको कुदरती आफ़तूं आहिनि इहे ख़तमु थियनि, अलाह साईं पंहिंजी बाझ ॾे ऐं बाझ करे पंहिंजे माण्हुनि जे मथां, असांजे मथां, हिन धरतीअ जे मथां। ऐं ॾिसूं था त मतिलबु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते का न को मसइलो आहे ई आहे, पोइ उहो ज़रूरु परेशान करे थो, पोइ ज़ाहिर बेरोज़गारी हुजे, महांगाई हुजे। हींअर बि तव्हां ॾिठो त गुज़िरियल हफ़्ते ई जेको महांगाई जी जेका हिकिड़ी नई लहर आई आहे, आलमी सूरत हाल ते पाण त ॾिठोसीं, पर उनजे करे जेको असर थिया आहिनि उहे ज़ाहिर सॼी दुनिया में थिया आहिनि, न रुॻो पाकिस्तान पर सॼी दुनिया में जा असर ज़ाहिर थिया आहिनि। ऐं पोइ तव्हां ॾिठो त ईद जे आख़िरी ॾींहंनि में केॾी महांगाई थी, पोइ पेट्रोल ऐं
हिन दफ़े त मां ॾिसां थो त इलाही जेके दोस्त आहिनि असांजा, ऐं ख़ासि करे जेको मज़दूर तबिको आहे उहो पंहिंजे माॻनि मां ईद करणु न वियो आहे, उहो पंहिंजे परदेस में ई ईद करे पियो, चाहे उहो पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि, जेकॾहिं पाकिस्तान में अंदरि बि आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू ॻोठनि मां निकिरी अचनि था शहरनि में ईद करणु, सो उहे बि न पहुची सघिया आहिनि सिर्फ़ु हिन महांगाई जे करे। सो हींअर पाण खे दुआ इहा ई करणु घुरिजे ऐं पंहिंजे नाज़रीन खे बि इहा ई इल्तिजा आहे त दुआ कयो त अलाह साईं हीउ मरहलो बि गुज़ारे ऐं पाण जेको आहे हिकु सुहारी जेका धरती असांजी वापसि पंहिंजी मौजनि में अचे, सिंधू बि असांजे मौजनि में हुजे, मेहराण असांजी मौजनि में हुजे, हीअ सिंध धरती जेको आहे शाद ऐं आबाद रहे। सो ईद स्पेशल ट्रांसमिशन आहे, तमामु ख़ूबसूरत अॼु चहचटो हूंदो, जीअं कल्ह तव्हां ॾिठो, पर मुंहिंजे ख़्याल में त अॼु कुझु वधीक चहचटो हूंदो मेरा। अॼु मतिलबु त जेके महिमान हूंदा तमामु ख़ूबसूरत महिमान, सभु महिमान तमामु ख़ूबसूरत हुआ, पर अॼु कुझु रंग मुख़्तलिफ़ आहिनि। अॼु जेको मेहरान स्टूडियो जा जेके आहिनि उहे तमामु ख़ूबसूरत महिमान आहिनि, उते जेको रिकॉर्ड थियो आहे ऐं ख़ुशकिस्मती आहे त हिन मेहरान स्टूडियो खे रिकॉर्ड करण में असां हुन स्टूडियो में मौजूदु हुआसीं मुर्तज़ा मजबूर साहिब सां गॾु, त तमामु ख़ूबसूरत अॼु मज़ो अचण वारो आहे। नाज़रीन असां सां गॾु जुड़िया रहिजो ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो लम्हो बि मतिलबु हीअं न वञिजो, असां ब्रेक बि घटि वठंदासीं मुंहिंजे ख़्याल में, है न। सो पाण कचहरी खे अॻिते वधायूं था। सभिनी खां पहिरीं मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए वञा त हीअ जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे, हीअ स्पेशल ट्रांसमिशन इहा तव्हांखे टपाल मेज़बान जे तरफ़ां सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जे सहकार सां तव्हांखे ॾेखारी पई वञे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान असांजी ट्रांसमिशन में इंजॉय कजो, पंहिंजे महिमाननि सां मिलिजो ऐं जेकॾहिं मतिलबु त मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे चवंदा आहिनि सिंधीअ में मतिलबु मानी वानी खाराइण खां पोइ उन खां पोइ चांहि न थी त सम्झो त दावत थी न। सो अॼोकी तव्हांजी दावत टपाल मेज़बान सां गॾु हूंदी ऐं ख़ूबसूरत कचहरी बि कजो, असांजी ट्रांसमिशन खे बि इंजॉय कजो, महिमाननि सां बि मिलिजो, टपाल मेज़बान जो बि मज़ो वठिजो, उनजी हर हिकु सिप में जेको आहे उहो मज़ो आहे। सो तव्हां ॿुधायो तव्हांजी ईद कीअं गुज़री? ईद जो पहिरियों ॾींहुं ईअं आहे त अक्सर करे त लेट सां ई उथंदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु, छो जो रोज़ा सॼो महीनो रखंदा था अचूं, शेड्यूल ज़ाहिर चेंज थी थो वञे, बिल्कुलु त इहो आहे त लेट उथियासीं, पर इहो आहे त वरी बि असां जल्दी में जेकी राति जो तयारी करे रखंदा आहियूं असां ईद जे हवाले सां, चंड राति हूंदी आहे त तयारियूं करे पहिरियों ई असां लेडीज़ रखंदा आहियूं, ॿार हूंदा आहिनि त उहे बि पंहिंजो तक़रीबन तयारी करे रखंदा आहिनि, पोइ जीअं ई सुबुह जो उथंदा आहियूं त माना तयारियूं शहर शुरू थी वेंदियूं आहिनि। ईद जी असांजी बि तयारी हूंदी आहे त कंहिंजे घर छा वञी खाइणो आहे, किथे मिठो भलो ठहियलु हूंदो, किथे जेको आहे बिरयानी सुठी ठहियलु हूंदी। सो ईअं मतिलबु असांजी बि इहा ई तयारी हूंदी आहे मर्दनि जी, ख़ासि करे पहिरीं त ड्रेसिंग वेसिंग जा मामला ॾिसूं, ख़ासि करे नौजवाननि जा कंप्रोमाइज़ घटि कंदा आहियूं पंहिंजी ड्रेसिंग ते, पर्सनैलिटी ते, उन खां पोइ खाधनि खुराकनि ते। असां में ईअं बि आहे त पहिरियों ॾींहुं जेको हूंदो आहे न अज़मत, उहो तमामु बहितरीनु ऐं ईअं लॻंदो आहे त वाक़ई में ईद आहे। पोइ इहो आहे त ॿिए ॾींहं ते थोरो वरी माना घटि उहो जोश ख़रोश हूंदो आहे, न उहो असल में छा आहे जो ॿियो ॾींहुं जेको हूंदो न थोरो मतिलबु त टायर्ड हूंदो आहे, उहो ईअं हूंदो आहे त महिमान कुझु घणा ई ईंदा आहिनि ऐं उन्हनि जो वरी इंतज़ारु हूंदो आहे, पोइ वरी हिकिड़ो हूंदो आहे त बाबा ठीकु आहे फलाणा अचणा, उन्हनि खे मानी खाराइणी आहे, हिकिड़े हंधि ते असांखे दावत ते वञिणो आहे। पूरो महीनो जेको असां इंतज़ारु कंदा आहियूं न, त जॾहिं पहिरियों ॾींहुं ईद जो ईंदो आहे त हुन में लॻंदो आहे त हा ईद आहे, मतिलबु एॾो जोश ख़रोश हूंदो आहे। ॿिए ॾींहं ते थोरो घटि थी वेंदो आहे। इहो आहे त वरी पोइ महिमाननि जी अच वञ थींदी आहे, या की वरी असां घुमण केॾा निकिरी वेंदा आहियूं, बिल्कुलु ईअं मसरूफ़ियत थींदी आहे। मुंहिंजो बि हुमेरा पहिरीं इहो ॿुधायो त रमज़ान कीअं गुज़रियो, मतिलबु मुंहिंजे ख़्याल में कीअं मतिलबु रमज़ान हुयो ऐं रोज़ा वोज़ा तव्हां सही गुज़रिया? जी बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह सुठा, छो जो मौसम ॾिठो वञे न अज़मत, त हिन दफ़े जेको मौसम पंहिंजो रोज़नि में आयो न, बहितरीनु मौसम, सुठो मौसम हुयो, न त घणी गर्मी हुई न त सर्दी हुई, त रोज़ा रखण जो बि मतिलबु हिकिड़ो मज़ो पियो अचे, सुठो पियो लॻो। ऐं न ई एॾो मतिलबु जीअं अक्सर करे गर्मियुनि में रोज़ा पहिरियां ईंदा त असां चवंदासीं त भई हाणे प्यास थी लॻे या उञ थी लॻे, हिन दफ़े इहो सिस्टम न थियो, छो जो मौसम तमामु बहितरीनु, मौसम बहितरीनु रहियो। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त मतिलबु ईद उल फितर खे पाण जेकॾहिं ईद उल अज़हा सां कंपेयर कयूं ऐं उन खां पोइ ॾिसूं त असांजी भेनरुनि खे अमड़ियुनि खे वधीक क्रेज़ कहिड़ी ईद जो हूंदो आहे, मतिलबु वधीक मज़ो कहिड़ी ईद में ईंदो आहे? अच्छा ॾिसो न, हिन ईद जो पूरो जीअं ई रोज़ा शुरू थींदा आहिनि त पूरो महीनो इंतज़ारु कंदा आहियूं ऐं रोज़ा माना ॻणींदा ईंदा आहियूं असां त भई ॿियों आहे, टियों आहे, चोथों आहे, पंजो आहे। पोइ इहो जेको इंतज़ारु पूरो महीनो इंतज़ारु हूंदो आहे, पोइ जॾहिं ईद ईंदी आहे त उनजो मज़ो अञा ॿियो हूंदो आहे। हज वारी ईद जो वरी इहो मसइलो हूंदो आहे त उन में इंतज़ारु एतिरो असां पहिरियां महीनो ॾेढ कोन कंदा आहियूं। मुंहिंजे ख़्याल में त हीअ ईद वधीक हिकिड़ो असांजे लाइ सरप्राइज़ हूंदी आहे। ऐं हिन ईद में मुंहिंजे ख़्याल में तव्हां थोरो रिलैक्स मूड हूंदो आहे, हुन में त वरी खाधा वाधा कुझु घणा ई पचाइणा हूंदा आहिनि, पोइ हुन में ख़ैर खाधा त हिन में बि पचाया वेंदा आहिनि, पर हुन जे हिसाब सां घटि मतिलबु
सवयूं वग़ैरह या पंहिंजो जेको बि आहे मिठो वग़ैरह ठाहे वठंदा आहियूं। हिन ईद खे त असां मिठी ईद ई चवंदा आहियूं। जी त उन में मिठो, बाक़ी जेकी हज वारी ईद आहे उन में त वरी इहो आहे त रुगो गोश्त पचंदा आहिनि। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी कचहरी तमामु घणी थी वई आहे ऐं असांजा नाज़रीन मतिलबु इंतज़ारु पिया कनि त अॼु महिमान कहिड़ा आहिनि, ट्रांसमिशन में अहिड़ो छा आहे जो मतिलबु त रुगो तजसुस जूं ॻाल्हियूं पियूं हलनि। सो पंहिंजे मुंहिंजे ख़्याल में त पाण महिमाननि जे तारुफ़ सां पहिरीं हलूं या पहिरीं पाण साही ॾांहुं हलूं? न, पहिरीं असांखे ब्रेक वठो, न जी नंढो ब्रेक आहे ऐं उन खां पोइ तव्हां अची असां सां गॾु इंजॉय कयो। ख़ूबसूरत हीअ ट्रांसमिशन आहे जेका राति जो मुंहिंजे ख़्याल में 12 साढा 12 ताईं पई हलंदी। असां मुसलसल हिकिड़े जेको आहे पैकेज में हूंदासीं तव्हां सां गॾु, प्रोग्राम जे मथां प्रोग्राम आहिनि ख़ूबसूरत, हिक खां हिकु प्रोग्राम तव्हांजे लाइ आहे। ईद स्पेशल ट्रांसमिशन आहे मेहरान टीवी जी, जंहिं जंहिं असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे, जितां बि जॉइन कयो आहे उन्हनि सभिनी खे मेहरान टीवी जे समूरे सथ जे तरफ़ां अणगणियूं दिलि जी गहराइयुनि सां लख लख ईद जूं मुबारकूं हुजनि। ऐं नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ असां जल्दी वापसि अचूं था, काॾे बि न वञिजो। ऐं उन खां पहिरीं हिकु भेरो ॿीहर मां तव्हांखे अनाउंस कंदो वञा, हीअ जेका ट्रांसमिशन आहे उहा टपाल मेज़बान सिंध नंबर 1 सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजनि सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। सो नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो ईद स्पेशल ट्रांसमिशन। जी ना जी, ईद स्पेशल ट्रांसमिशन में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ऐं जिन जिन असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे, सफ़ा हाणे जॉइन कयो अथऊं, उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां मेहरान टीवी जे सथ जे तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं असांजी दुआ इहा आहे त हर ॾींहुं तव्हांजो ईद जो ॾींहुं हुजे। ख़ूबसूरत कचहरी असांजी स्टार्ट थी चुकी आहे ऐं हिन सेगमेंट में असां पंहिंजे महिमाननि ॾांहुं वेंदासीं, पर हुन खां पहिरीं सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधाए सघूं त हीअ जेका ट्रांसमिशन आहे उहा टपाल मेज़बान सिंध जे नंबर 1 चांहि उन सहकार सां तव्हांखे पेश कई पई वञे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान सिंध नंबर 1 चांहि उन सहकार सां हीअ ट्रांसमिशन ऐं ईद स्पेशल ट्रांसमिशन सुमेरा कीअं था तव्हां मतिलबु इंजॉय कयो ईद जो ॿियो ॾींहुं? तमामु बहितरीनु। जीअं त असां हर दफ़े जॾहिं मेहरान टीवी जे अंगण ते ईंदा आहियूं, ख़ासि तौर ते जेकी ईदूं हूंदियूं आहिनि या कल्चर डे हुजे त तमामु घणो हिकिड़ो फैमिली वारो माहौल हूंदो आहे। ईअं लॻंदो आहे त ॼण असां पंहिंजी फैमिली में वेठा आहियूं असां। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं महिमान बि ईंदा आहिनि, उन्हनि सां मतिलबु गुफ़्तगू करे गपशप करे ऐं एॾो सुठो लॻंदो आहे। म्यूज़िक वग़ैरह बि हूंदो आहे, खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त असां वधीक इंजॉय कंदा आहियूं। असां वधीक इंजॉय कंदा आहियूं। अच्छा, हिन में ख़बर आहे हूअं त ज़ाहिर आहे डेली बेसिस ते प्रोग्राम थियनि था, के टॉक शोज़ आहिनि, मॉर्निंग शो आहिनि, इहे मतिलबु मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि, पर ईद स्पेशल ट्रांसमिशन वारा जेके प्रोग्राम आहिनि उनमें महिमाननि खे असांखे थोरो मतिलबु मज़ो ईंदो आहे कचहरी में, त हुननि खे असां ॼाणणु चाहींदा आहियूं। उहो त मौज़ूअ ते कचहरी थींदी आहे, पर उन्हनि जी पर्सनल शयुनि खे पुछी सघंदो त भाउ उहो ईद कीअं कंदा आहिनि, किथे कंदा आहिनि, कीअं इंजॉय कंदा आहिनि, नंढपण जो कीअं हूंदो हो, ईद जे ॾियारनि में केतिरो तजसुस हूंदो हुयो। सो ईअं ख़ूबसूरत कचहरी आहे, उहा कचहरी अॼु बि जारी रहंदी जीअं कल्ह जारी रही, जीअं कल्ह प्रोग्राम हुआ, मुख़्तलिफ़ महिमान हुआ, ख़ूबसूरत गुलदस्तो हुयो। कल्ह की ट्रांसमिशन में मूंखे ॾाढो मज़ो आयो। जीअं ज़ाहिर सॼो ॾींहुं ॾिठो वियो पियो ट्रांसमिशन खे, ॾिसंदड़नि जे तरफ़ां तमामु घणो मतिलबु त उनजो उनखे साराहियो वियो, फीडबैक जेको मिलियो उन असांजी ख़ुशियुनि खे जेको आहे उहो ॿीणो करे छॾियो। सो अॼो की ट्रांसमिशन में तमामु ख़ूबसूरत आहे ऐं असांखे उमेदु आहे त ईअं ई जीअं तव्हां असां सां मोहबत कयो था, प्यारु कयो था असांजा ॾिसंदड़, ईअं ई तव्हां असांखे कॉल करे, मैसेजिस करे असांजे कम खे साराहींदा, असांखे सपोर्ट कंदा त अञा वधीक असां चार्ज थी वेंदासीं। सो सुमेरा पाण मुंहिंजे ख़्याल में महिमाननि जे तारुफ़ लाइ हलूं बिना कंहिं देरि जे ऐं उन्हनि जो तारुफ़ करायूं, उन्हनि खे ॿुधूं, उन्हनि सां कचहरी कयूं। इंतज़ारु पाण घणो करायो आहे। सो मां पंहिंजे महिमान जे तारुफ़ लाइ वञा थो। हिन वक़्तु जेका शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे, पाण सॼी सिंध में हू पंहिंजी मुनफ़रिद सुञाणप रखनि थियूं, पाण खे उस्ताद बि आहिनि, म्यूज़िक टीचर बि आहिनि ऐं मतिलबु तमामु घटि जेके नियाणियूं आहिनि उहे इन तरीक़े सां म्यूज़िक में जेको आहे इन आहिनि ऐं उनखां पोइ उहो ॾींहुं राति महिनत कनि थियूं। पंहिंजा नौजवान जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾियनि थियूं, नौजवाननि खे ट्रेनिंग्स ॾियनि थियूं। उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ आहे ॻाइण जो ऐं उनखां पोइ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में हू ट्रेनिंग्स ॾियनि थियूं। उस्ताद आहिनि ऐं न रुगो उस्तादी पेशे सां आहिनि, पर उनजो आवाज़ु तमामु घणो ख़ूबसूरत आहे ऐं न रुगो उहो, पर उन मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में पंहिंजे पाण उहो महारत रखे थी ॻाइण में, उन सां गॾो गॾु म्यूज़िक में हू तमामु सुठी महारत रखे थी। सो मुख़्तलिफ़ उन्हनि सां मुंहिंजा प्रोग्राम थियल आहिनि, ईअं ई ईद स्पेशल ट्रांसमिशन थियल आहे ऐं सकाफ़ती ईद जा प्रोग्राम थियल आहिनि। सो अॼु वॾे अरसे खां पोइ मतिलबु अॼु मूंखे ॿीहर आऊं मतिलबु त ईअं होस्ट कयां पियो। मैडम मरीना जोसेफ असां सां गॾु मौजूदु आहे। मैडम मरीना, ईद की आपको बहुत बहुत मुबारक हो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम आपको भी ईद का दूसरा दिन बहुत मुबारक हो। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। ईद का दूसरा दिन और मेरे ख्याल में अपन ने 2-3 ईदें इसे मेहरान स्टूडियो में ही अपन ने साथ मैं यही कहने वाली थी कि यहाँ आ गए ना, अब ईद मुकम्मल लगने लगी है कि अब आ गए। थैंक यू, थैंक यू।
हमारी ईद भी आपके साथ ही है, आपके बगैर मतलब नामुकम्मल है, हमारे नाजरीन के बगैर नामुकम्मल है। सो बहुत सारी बातें होंगी, एंजॉय करेंगे और बहुत खूबसूरत ट्रांसमिशन है। असांजो ॿियो जेको महिमान आहे उहो बि हैदराबाद जो ॼातल सुञातल तमामु ख़ूबसूरत गुलकार ऐं तमामु ख़ूबसूरत उन्हनि जो बैंड आहे। सॼी सिंध में जेको आहे उहो अलॻि उनजो तारुफ़ आहे, अलॻि उनजी सुञाणप आहे। ऐं पाण बि मेहरान टीवी जो हिसो आहिनि जॾहिं बि का हिन क़िस्म जो जॾहिं इवेंट्स हूंदा आहिनि, हुननि जो अंगण जेको हुनजो पंहिंजो अंगण हूंदो आहे। सो वकार दानिश असां सां गॾु मौजूदु आहे। वकार भाई, ईद जो लख लख मुबारक हुजनि। अस्सलाम वालेकुम तमाम मेहरान टीवी देखने वाले तमामी नाजरीन को हमारी तरफ से बहुत बहुत सलाम और ईद का दूसरा दिन और ईद उल फितर बहुत बहुत मुबारक। थैंक यू, आपको भी बहुत बहुत मुबारक हो। और कैसी जा रही है ये ईद? ईद माशाल्लाह चल रही है। अभी तो जा कहाँ रही है, अभी यहीं पर है। ईद अभी कहीं नहीं जा रही। ईद समझे अभी तो पार्टी शुरू हुई है। अभी तो पार्टी शुरू पहला दिन जो है वो एक अलग तरीके से सेलिब्रेट हुआ है। अब आज सेकंड डे है, जी फिर थर्ड डे, तो ये सिलसिला मुझे लगता है कि तकरीबन ये पूरा हफ्ता ही जारी रहेगा। ज़बरदस्त। असां सां गॾु जेको टियों महिमान आहे उहो साईं बैंड जो जेको आहे गिटारिस्ट आहे, तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे, मोइन भाई, मोइन अहमद नालो आहे। मोइन भाई, आपको भी बहुत बहुत मुबारक हो ईद उल फितर की। और तमाम खूबसूरत ज़ाहिर है आपका अपना एक आर्ट है, हम आपको देखते आते हैं साईं बैंड में, आप मतलब मगन होते हैं, मगन इधर उधर देखते नहीं हैं। आपको बहुत बहुत मुबारक हो ईद की। मुबारक मेरी तरफ से भी हमारी पूरी टीम को। और ईद का ये प्रोग्राम हमें बहुत अच्छा लगता है। ईद पे मेहरान टीवी हमें याद करता है और हम मेहरान के साथ हर साल ईद मनाते हैं। बिल्कुल ज़बरदस्त। और मेरा मरीना से पेड़ पान मतलब कचहरी शुरू करूँ से मेरा सा मरीना, आप कैसे देखती हैं ईद को और क्या मतलब डिफरेंट लगता है ईद उल फितर पे आपको? ईद उल फितर में इस साल डिफरेंट ये लगा है कि अभी तक ईद ही नहीं आई भाई की तरफ से। हमने तो सुबह में स्वीट सेवइयां भेज दी थी। अब ये थोड़ा मुख्तलिफ हो गया है इस साल। अभी बस हम खामोशी से बैठे हैं। अब आपने पूछा तो आप बता, आपने इजहार कर दिया। ये अच्छा मैं इतनी देर से यही सोच रहा था, मरीना ने जैसे आगाज किया था ना अस्सलाम वालेकुम, मैं उसके बाद इसको ना ईद ही मांगनी थी, लेकिन इसने आपका थोड़ा लिहाज किया और इसने ईद मुबारक कहा। नहीं देखें, एक ही टीम हो और उसमें अगर ईदी पहले ना मिले उस तरफ से तो मतलब दुख तो ज्यादा दुख होता है। मैंने इन्होंने याद दिलाया आपको, नहीं तो आप भूल नहीं, मुझे याद तो मुझे था, लेकिन अब पूछना, वो आपने सुना दाने पे दाना, आपने गाना सुना होगा ना, तो मरीना का होता है लिफाफे पे लिफाफा। तो वो लिफाफे पे लिफाफा इस तरह के अभी देखिए ईद उल फितर आई पहुंचा नहीं ना और अभी तक। फिर अभी एक हफ्ते के बाद ही जो है इनकी ईस्टर आने वाली है, तो फिर डबल मजा है ना। तो फिर मैं जमा करता हूँ, फिर मोइन की तरफ से भी आते हैं, तो फिर हम बढ़ाते जाते हैं। ये इसीलिए इस बार रुका हुआ है कि अब ये मेरी ईद पे देंगे। अच्छा, ये आपकी ईद पे देंगे? नहीं भाई, देखिए ये हर हम एक दूसरे की खुशियों में बिल्कुल साथ होते हैं। मेरा नुकसान होगा इसमें। आप देखें मैडम का नुकसान होगा। नहीं, नुकसान नहीं होने देंगे। मुझे 2 चाहिए थे। वैसे मैं आपको एक बात बताऊं, तो डबल होके मिलेंगे। देखे बेटा मरीना, वैसे वो कौन सा था अपन सुनते थे ना, वो तेरा गम मेरा गम एक दूसरे जैसा तो मतलब हम दोनों के साथ भी ऐसे ही है। मुर्तज़ा मजबूर साहब ने अभी तक हमें ईदी नहीं दी है। मैडम मरीना, ईस्टर भी आ रहा है, ईद उल फितर है, ज़ाहिर हमारा मजहब भी यही कहता है कि हम एक दूसरे के त्यौहार को मनाएं। और सिंध ज़ाहिर सूफियों की धरती है, सूफिया कराम का भी यही मैसेज है कि मतलब कोई मजहब, कोई ज़ात, कोई कुछ भी आला नहीं है, सिर्फ इंसानियत है। एक दूसरे को मनाओ, एक दूसरे की ज़ात को मनाओ, उसके ना मजहब को मनाओ ना उसकी ज़ात को मनाओ, एक दूसरे के इंसान को मनाओ। सो क्या मैसेज मिलता है आपको? आप यकीन करें, मैं अभी पिछले हफ्ते में मेरी जो फ्रेंड्स हैं, मुस्लिम फ्रेंड्स हैं, इफ्तार पार्टी हुई थी, मैं गई थी, मेरे साथ कुछ और क्रिश्चियन जो है मेंबर्स गए थे। हमने बहुत इंजॉय, क्योंकि हमारे भी रोजे चल रहे हैं। अच्छा। तो वो हमारा एक इफ्तार ना एक कंबाइन हो गया और बहुत अच्छा लगा। अब अपनी प्रेयर्स कर रहे थे, हम अपनी प्रेयर्स कर रहे थे, वो एक रिलीजियस हार्मनी हो गई, मतलब पीसफुल एक बड़ा, और वो बहुत खूबसूरत माहौल था, यकीन करें। तो अब ईद के दिन है, तो मैंने खैर मैसेजेस तो फॉरवर्ड किए सबको। कुछ लोगों के घर मैंने स्वीट डिशेस जो सुबह में भिजवाते हैं वो भी भिजवाई हैं। तो ये इस तरीके से लगता है कि हम मतलब एक ही हैं, कोई ऐसा खास कुछ डिफरेंस फील नहीं होता है। जी हाँ। और मेल मिलाप भी इतना अच्छा है, तो मज़ा आता है बहुत। ये तो है, बिल्कुल मज़ा तो आता है। अच्छा मैडम, जैसे हमारी ईद का एक ट्रेडिशनल है ना, मतलब कि सुबह उठो, फिर मतलब खीर वीर खाओ, हमारे गांव में वो
शुहारे और दूध और सेवियाँ में अम्मा सुबह सुबह दे देती हैं, फिर नमाज पे जाते हैं, फिर ऐसे मिलना मिलाना सबके पास। सही। तो आपका मतलब क्या मतलब होता है, शेड्यूल क्या होता है आपकी? हमारा कैसे शेड्यूल का? कुछ इस तरह होता है कि हम रात को 10:30-11 बजे हमारी चर्च में इबादत होती है। जी। वो इबादत ख़त्म होती है 1 घंटे में, 2 घंटे में, 3 घंटे में, फिर हम घर आते हैं और घर आके हम फिर वो उसका केक काटते हैं अपनी ईद का। जी। और फिर सुबह में जब उठते हैं तो जैसे आस पड़ोस के हमारे जो नेबर्स हैं, जी हाँ। तो फिर हम उनमें सुबह में स्वीट डिश बनाते हैं, कुछ शाही टुकड़े बना लिए, सवैयाँ बना ली या कुछ इस तरह की कोई चीज़ बना ली और फिर वो जी हम हाँ। बांटते हैं, तो वो खुशियाँ भी बढ़ जाती हैं और वो दिन का आगाज़ बड़ा खूबसूरत हो जाता है। तकरीबन सेम ही है। हाँ, जी, सेम, जी, हाँ, जी, बिल्कुल, जी, बिल्कुल। ऐसे। अच्छा, मतलब हम तो ऐसे बोलते हैं ना कि भाई ईद उल फितर मुबारक हो, और 3 मरतबा गले मिलते हैं। ज़ाहिर शहरों में तो सही। ऐसे ही 3 मरतबा मिलते हैं। सही। तो आप मतलब क्या बोलते हैं कि हम ईस्टर वही जो मुबारक? बिल्कुल बिल्कुल, या ईद अगर मुबारक? क्रिसमस है तो क्रिसमस मुबारक, ईस्टर है तो ईस्टर मुबारक, बड़ा दिन कह देते हैं, क्रिसमस को बड़ा दिन कह देते हैं, तो इस तरीके से हम जैसे मिलना मिलना बिल्कुल बिल्कुल ऐसे ही, बिल्कुल ऐसे ज़बरदस्त ही। ज़बरदस्त। ॾिसो कहिड़ो ख़ूबसूरत आहे पंहिंजो सुमेरा, मतिलबु हिकिड़ा रंग आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु असांजी ख़ुशकिस्मती आहे त हाणे गुज़िरियल 4-5 सालनि खां वठी असां मतिलबु हर ॿोली ॻाल्हाईंदड़ ऐं हर मज़हब जो माण्हू, हर फ़िरके जो माण्हू ॿिए जे फ़िरके जी इज़त करे थो, उनजी रिस्पेक्ट करे थो, उनखे मल्हाए थो। इहो तमामु ख़ूबसूरत में इहो हिकिड़ो सुठो मुंहिंजे ख्याल में त असां वटि आहे त जेकी बि असांजा कोई बि मज़हब हुजे, केर बि हुजनि, पर उन्हनि जी जेकी त्योहार अचनि था जी हाँ। सेलिब्रेट कयूं था। बिल्कुलु। असांजा त्योहार जेकी ॿियूं क़ौमूं आहिनि उहे सेलिब्रेट कनि थियूं ऐं जी हाँ। उन्हनि जा असां था कयूं। इन में इहो तो हिकिड़ो मतिलबु मिले भाईचारे जो मैसेज थो भाईचारे वञे, जो जेको मैसेज मिले सिंध थो। असांजे सूफ़ियान जी धरती आहे ऐं जेको उन में आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे इहो ई मैसेज ॾिनो वञे थो त बाबा ठीकु आहे, असां सभु रंग जेको आहे उन में हुजूं। ऐं ताज़ो तव्हां ॾिठो त मतिलबु हीउ जेको ईरान ऐं अमेरिका वारी जेका जंग हुई, उन में पंहिंजो खामनाई साहब जी जेका शहादत थी, उन ते होलीअ जो ॾींहुं हुयो, उन्हनि पंहिंजी होलीअ जी मुलतवी करे छॾी, चई बाबा असां तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं। ऐं मतिलबु त असां ॾिठोसीं त इहो एतिरो वॾो एहतराम, ऐं उन खां वधीक जेको असांखे नज़र आयो उहो इहो त जेॾीमहिल शाम जो मजलिसूं थियूं पे हिते मुख़्तलिफ़ ते मातिमी जुलूस निकिता खामनाई साहब जी शहादत जे मौक़े ते, त उन में जिन खे होली मल्हाइणी हुई उहे सभु असांजा हिंदू भाइर उन मजलिस में मौजूदु हुआ। उन्हनि मजलिसुनि में जेको आहे ईअं रोई रहिया हुआ जीअं ॿिया रोई रहिया हुआ, उन ई ॾुख में बराबरि जा शरीक हुआ। न रुॻो इहो, पर उन गुज़िरियल साल असां ॾिठोसीं त ॾियारीअ जूं जेके हुयूं, असां मेहरान टीवी जे नई अंगण ते असां ॾियारी बि मल्हाईसीं, होली बि मल्हाईसीं, असां सभु गॾु हुते मौजूदु हुआसीं, हिकिड़ो गुलदस्तो हुयो। सो इहो सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में सॼी दुनिया में, मां इलाही हंधनि ते जेको आहे उहो ॾिठो त मतिलबु सॼी दुनिया में इन खां वधीक मतिलबु इहा जेका असांजी धरती आहे, इन खां वधीक किथे बि एतिरी मतिलबु त मज़हबी हमाहंगी भाईचारो एतिरो मतिलबु मैसेज नथो मिले जेतिरो असां सिंध धरती वारा सिंध में जेको मिले थो। पाण वकार भाई ॾाढो जी, वकार भाई आप क्या कहना चाहेंगे? बिल्कुल ऐसा ही है, और सिंध धरती का ये जो प्यार है, शाह साहब का जो एक मैसेज है, और जहाँ पे जो सूफिया कराम की जी हाँ। जो ये धरती है और उनकी पोइट्री के ज़रिए जो एक मैसेज जाता है वो इंसानियत का ही है। बिल्कुल। तमाम मज़ाहिब बाद में आते हैं, पहले इंसानियत है। तो जिस तरह यहाँ पर हम सब आपस में मिल के रहते हैं और एक दूसरे के इवेंट्स को, एक दूसरे के जो है वो त्योहारों को हम सेलिब्रेट करते हैं, तो दिस इज़ गुड। ज़बरदस्त, अच्छा एक जेस्टर है जो हम पूरी दुनिया को एक मैसेज देते हैं कि सिंध धरती एक गुलदस्ते की तरह है, और जहाँ पे तमाम फूल जो है वो एक साथ खूबसूरती के साथ महकते हैं ना। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा वकार भाई, मेरे ख्याल में आप तो रमज़ान में उम्रे पे थे, और कैसा रहा सफ़र, कैसा रहा? बहुत अच्छा रहा माशाल्लाह। मतलब एक अलग मतलब टेस्ट आता है, ऐसे अगर रमज़ान में उम्रा भी आपको नसीब हो जाए तो फिर तो वाह वाह क्या बात है। मैडम मेरीना के पास, मैडम मेरीना एक टीचर आपने फिर मुझे याद करवा दिया। ईदी याद कर? नहीं, वहाँ से खजूर भी नहीं आई ना। ओहो वकार भाई, लग रहा है कि मतलब आपको नहीं शिकायत नहीं, ये आपको ट्रांसमिशन के दौरान ये मामला करना पड़ेगा, लेकिन ये अभी तो पूरे दिन की ट्रांसमिशन है, ये मामला कैसे चलेगा? ट्रांसमिशन के दौरान बताएंगे तो खत्म होते ही कुछ होगा। अच्छा, ये खट्टा नहीं मैं तो अभी ट्रांसमिशन के दौरान ही करवा देता हूँ, हाँ, आप नहीं, सबर तो करें, मतलब मैं आप ये अगर देखिए खट्टा मीठा नहीं होगा ना तो प्रोग्राम में आपको मजा नहीं आएगा। तो ये मैडम मरीना, एक टीचर की ईद कैसे होती है? मतलब हम देखते हैं कि भाई एक तो पॉलिटिशियन होते हैं, वो अपने लोगों में बैठे हुए होते हैं,
टीचर क्या ईद के दिन भी जो है मतलब कि नोट्स बना रहा होता है क्या ईद के बाद पेपर टीचर देने? ईद के दिन नहीं, भी नहीं, क्लास नहीं। ले रहा होता है, जैसे अभी टीचर क्लास ले रहा है। देख रहे हैं? टीचर जो है ना वो अपने शोबे से हट नहीं सकता था। बिल्कुल बिल्कुल। लेक्चर बहुत सारे चलता रहता है। बिल्कुल बहुत सारे इंस्टीट्यूट्स में, स्कूल्स में ये एग्जाम्स के डेज भी चल रहे हैं। जी हाँ बिल्कुल। तो exactly. बहुत सारे टीचर्स ईद वाले दिन रिजल्ट शायद बना रहे होंगे, शायद कोई एग्जाम्स के वो जो पेपर्स हैं वो चेक वो कर रहे check कर रहे होंगे। होंगे, बिल्कुल। तो ये है कि ये ड्यूटी जो है वो ऑन गोइंग है, 24/7 है। और एक उस्ताद अपने शागिर्द के लिए, बच्चों के लिए, ऑर्गेनाइजेशन के लिए हमेशा जो है वो एक्टिव रहता है, काम करता रहता है। तो मुझे लगता है इस ईद में शायद कुछ उस्ताद जो हैं, कुछ टीचर्स जो हैं वो काम में बिजी रहें और सही बात कुछ है, जो हाँ, है क्योंकि वो मेरे एंजॉय ख्याल में कर रहे हों। 26 और 28 को मतलब कि रिजल्ट अनाउंसमेंट के डेज हैं। जी 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 तो बिल्कुल आप ऐसा कैसे ही है। मैनेज करती हैं? मैं तो ना सिर्फ मैं बल्कि बहुत सारे टीचर्स कुछ ऐसे होते हैं जिनका अगर एग्ज़ाम पेपर पहले हो गया है तो वो जल्दी फ्री हो जाते हैं, और अगर किसी का लास्ट या सेकंड लास्ट है तो फिर उनको थोड़ा सा सेक्रीफाइस करना पड़ता है। तो यही होता है कि फिर सुबह में उठ के वो सारे जो घर के साथ, फैमिली के साथ मेल मिलाप और वो जो मिठाई और वो सारा कुछ करके और लंच का टाइम करके तो जी फिर हाँ। इवनिंग में या कुछ ऐसे थोड़ा जैसे लेजर थोड़ा टाइम बहुत में time मिलता फिर है। कमरे में बंद होना पड़ता है और फिर कहना है जी हमारी ईद खत्म हो गई अब हम कर रहे हैं अपना काम। अच्छा, वकार भाई की ईद कैसे होती है? वकार भाई मतलब म्यूजिकल इवेंट्स होते हैं या मतलब हाँ, ईद वो तो सो के? नाइट्स में होते हैं ना, तो जी वो हाँ। लेकिन ये कि डे में और इवनिंग में फैमिली, रिलेटिव्स, बच्चे, तो बिल्कुल उसी तरह जिस तरह सबकी ईद होती है, आर्टिस्टों की भी उसी तरह होती है। बिल्कुल। लेकिन ये वाली ईद जो है, ईद उल फितर, ज़्यादातर जो है वो डे में सो के गुजरती है। सो के गुजरती हाँ, है। सो के गुजरती अच्छा, है। मतलब बनिस्बत ईद उल अज़हा के, क्योंकि उसमें ज़ाहिर है गोश्त की तकसीम है और ये सारी चीज़ें चल रही होती है ना। तो ईद उल फितर में ये है कि रमज़ान की एक जो रूटीन जो उसमें चेंज हो जाता है ना, जी हाँ। तो वो फिर उसको मैनेज ज़्यादातर मैंने देखा कि मर्द हजरात जो है वो डे में सो के जो है ना उसको गुजार रहे होते हैं। बिल्कुल। लेकिन हम पूरे तो ये महीने में एक रूटीन ये सोने वाली बन जाती है ना पूरे हाँ, महीने की, हाँ, रमजान की। तो सही। ईद वाले दिन जो 3 दिन छुट्टी होती है तो फिर भी दिल करता है कि बंदा सोया ही हाँ, रहे। वो डे में लोग जो है ना नॉर्मली रेस्ट करते हैं, और फिर इवनिंग में ज़ाहिर है आज हाँ। अगर कोई आपके घर आ गया तो कल आप किसी के घर चले गए, तो ये तो इस तरीके से इवेंट इसी तरीके से जाता है। एक मिनट इसी ईद तरीके का, से जाता हाँ। है। मैंने ना आपने नोट किया ये जो आप अभी बात कर रही हैं? मैंने कहा मैं ईदी का अब मैं जिक्र अभी नहीं खामोश लाया। रहूं, मैंने नहीं, कहा अब मैं खामोश रहूं। नहीं नहीं, आप अब जो ये सुनना सो चाह के- रहे हैं, मरीना जो सुनना चाह रही है ना, वो मैं स्किप कर गया हूँ अब ये इसीलिए, तीसरी क्योंकि बार में रस्म तो रह सो ही गए हैं तो मैं क्या नहीं कहूँ। लेकिन ये मतलब ये सोने का मकसद क्या है कि भाई बाहर निकलेंगे, ईद देनी पड़ेगी, ईद देनी हाँ, अब पड़ेगी, ये- उसके बाद जो है जहाँ भी जाएंगे मतलब जेब में हाथ डालना पड़ेगा। इससे अच्छा है कि बंदा तो सो सो ही जाते जाए, हैं। बंदा सो जाए, शाम में उठकर अब ये दोपहर हार में निकल जाए, हाँ उसके बाद फिर और फिर ये 2 दिन गुजर जाएंगे। उसके बाद फिर जो 2-4 लोग बच जाए उनसे निपट ले आसानी से। लेकिन मरीना से नहीं बच सकते आप। बिल्कुल। अगर भाई जाते हैं कहीं घूमने जाते हैं, जैसे अपन बचपन में तो बहुत मतलब एक क्रेज हाँ, होता नहीं, था अब यार ईद हाँ, आए तो घूमने ज़्यादातर जाएंगे। जो है अब वो ये अब- सोने का मामला ज्यादा हो गया है। नहीं ज्यादा नहीं, इतना भी नहीं सोते, आपने ज्यादा सुला दिया। थोड़ा सा घट करे, सोने का मामला इतना नहीं है। कहने का मतलब ये है कि सोना वैसे भी महंगा है ना इस वक्त, जी हाँ, तो सोने का मामला हल्का ही रखें तो ज्यादा बेहतर है। बिल्कुल बिल्कुल। है ना, इस वक्त टॉप पे गया हुआ है। तो बात ये कि ज़ाहिर बच्चों के साथ ईद जो है वो ईदी के बगैर, तो ये ईद जो है स्वीट के बगैर और जो है ना उस और ईदी के बगैर मुकम्मल होती नहीं है। सही बात है, तो बिल्कुल। इस ईद के ऊपर देना इस जो है वो अब हम उस जगह पर आ गए हैं, उस स्टेज पे कि ईदी ज़्यादा देनी पड़ती है। जी हाँ। आपका अगला सवाल यही होना है कि आपको मिलती कितनी है। तो अब मिलती तो बहुत कम है, क्योंकि मरीना से तो उम्मीद अब तो रखनी जानबूझ बेकार के है। अब कह रहे हैं ना ईद की मरीना से बात उम्मीद अब खुद रखनी कर रहे हैं, बेकार अब मैं तो है। खामोश हो मोइन जो गई। है वो ख्याल करता है, वो इस सूरत में करता है कि वो ईदी लेता नहीं है, देता नहीं है तो लेता भी नहीं है। तो यहाँ पे इक्वल हो जाता है, मामला इक्वल हो जाता है। इक्वल हो जाता है। बहनों को तो देनी चाहिए। हाँ बिल्कुल देनी हाँ, चाहिए, बिल्कुल लाजमी मिलेगी देनी इंशाल्लाह। चाहिए, फर्ज है। बिल्कुल मिलेगी, आप टेंशन ना लें। मेरे ख्याल से वकार भाई जैसे यहाँ से उठेंगे तो आपको पहले भाई मैं बिल्कुल। अब तो देखिए सारा ऑनलाइन सिस्टम चल रहा है। अभी बस आप जैसे ब्रेक लेते हैं तो मैं मोबाइल उठा के
हाँ, ये ट्रांसफर मतलब डिजिटल उसमें अपन जा रहे हैं। डिजिटल है, जाहिर है। और गवर्नमेंट ने भी इस दफ़ा जो है वो करेंसी नोट न्यू जो है इसीलिए इशू नहीं किए। उनका कहना यही था मोटिव कि आप इस दफ़ा जो है ना ई फॉर्म में जो है आप वो उसको सेंड करें लोगों को, ताकि ये कि वो तमाम बचत का जो है ना मयार बरकरार रहे। ही चहचटो जारी है, तमाम खूबसूरत कचहरी जारी है। अञा मैडम मरीना खां वकार खां गीत भी ॿुधणा आहिनि। तमामु ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे। ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढिड़ो ब्रेक आहे, पर ब्रेक ते वञण खां पहिरीं मां तव्हांखे हिकु ॿीहर ॿुधायां, हीअ जेका ट्रांसमिशन आहे जेका तव्हांजे साम्हूं पेश कई पई वञे, सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान, ऐं टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। सो टपाल मेज़बान खे बि इंजॉय कयो, नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खे बि इंजॉय कयो। असां जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो मेहरान टीवी। जी दादी, स्पेशल ट्रांसमिशन में हिकु ॿीहर भली कर। तव्हां सभिनी खे ईद उल फितर जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं गुड मॉर्निंग जेके जेके हींअर असांखे उथिया आहिनि, हींअर असांखे जॉइन कयो अथऊं, तव्हां सभिनी खे ईद जो ॿियो ॾींहुं मुबारक हुजे ऐं लख लख वाधायूं हुजनि। ऐं उथो बाबा उथो, महिमान अचणा आहिनि। असांजे चाचो मियल कुंबर पहुचण वारो आहे ॻोठां, असांजा मामा चाचा पहुचण वारा आहिनि। वाक़ई में अॼु मुंहिंजो चाचो थो अचे ॻोठां, ऐं उनजो मूंखे इंतज़ारु आहे। सो ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। तमामु ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे। ब्रेक ते वञण खां पहिरीं वकार सां ऐं मैडम मरीना सां चहचटो कयोसीं। तमामु ख़ूबसूरत कचहरी थी। उमेद त हिन कचहरी जो असरु असांजो डायरेक्टर साहिबु वठंदो, असांखे बि ईदी ॾींदो। असां हिकिड़ो मसइलो त हल करे वियासीं। त नाज़रीन, प्रोग्राम में अॻिते वधूं था। इहा जेका ट्रांसमिशन आहे तव्हांजे साम्हूं जेका पेश कई पई वञे, टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान इंजॉय कयो, असांजी ट्रांसमिशन में गॾो गॾु इंजॉय कयो ऐं पाण वापसि पंहिंजे महिमाननि ॾांहुं हलूं, है न। सो वकार भाई ॾांहुं हलूं था। वकार भाई, कचहरी पंहिंजी जारी रहंदी। असां चाहियूं था त असां थोरो ट्विस्ट अची वञे कचहरी में, जंहिंमहिल राग शामिलु थींदो त हुन में ज़ाहिर अञा वधीक रंग शामिलु थी वेंदा। सो असांखे प्लीज़ कुझु ॿुधायो, कुझु झुंगारियो त पोइ वरी वधीक अञा पाण कचहरी कयूं। ठीकु आहे। हिकिड़ी कवाली आहे जी ख़ान साहब नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जी, वाह वाह, फेम आहे ऐं कवाली जो आहे ट्रेंड भी हले हाँ, तो बिल्कुल बिल्कुल। तो थोड़ी काली काली जुल्फों के फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो, वही कर ले। चले, मैंने वैसे कुछ और सोचा था, लेकिन अब आप चाह रहे हैं। नहीं, आप जो करें, ये तो मैंने बता दिया ना, कवाली वो आजकल जो ट्रेंड में चल रहा है। आपके दिल के ज़हन में ये आ रहा था, आप अपनी गाएं। नहीं, हम यही गाएंगे अब जो। अच्छा, यही वो तो फिर तो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। चलो नाज़रीन, सब गज्जी एंजॉय तक भाई, हम एंजॉय करेंगे। चलो भाई, आपने हमारे साथ देना है काली। हाँ, हम तो क्योंकि म्यूजिशियन नहीं, हम सिर्फ गिटार के साथ इसको कवर करेंगे। मतलब वकार भाई, अगर मुझे ये माइक मतलब ना लगाओ तो मैं खड़े होकर भी डांस करूँ ना, डांस कर, जज्बात पे काबू रखना है, बस जज्बात पे कंट्रोल है। जी बिस्मिल्लाह। जो नजर आर पार हो जाए, हो ही दिल का करार हो जाए। अरे अपनी जुल्फों का डाल दो साया, तिरगी खुशगवार हो जाए। आप इस तरह तो होश उड़ाया न कीजिए, आप इस तरह तो होश उड़ाया न कीजिए, यूं बन संवर के सामने आया न कीजिए। काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों के फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों। काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों के फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों। काली काली जुल्फों के। संभालो जरा अपना आंचल गुलाबी, दिखालो जरा अपना आंचल गुलाबी, दिखाते हंस हंस के आंखें शराबी, हंस हंस के आंखें शराबी। सुलूक इनका दुनिया में अच्छा नहीं है, सुलूक इनका दुनिया में अच्छा नहीं है, हसीनों पे हमको भरोसा नहीं है, हसीनों पे हमको भरोसा नहीं है। उठाते हैं नजरें तो गिरती है बिजली, अदा जो भी निकली
कयामत ही निकली जहाँ तुमने चेहरे से आंचल हटाया, जहाँ तुमने चेहरे से आंचल हटाया, वही अहले दामन कुराने लगाया, अहले दामन खुदा के लिए हम पे डोरे न डालो, हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो, काली काली जुल्फों के फंदे न डालो, काली काली जुल्फों के फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो, काली काली जुल्फों के। वाह 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 वाह, तमाम खूबसूरत, तमाम खूबसूरत। ये आपकी फरमाइश पे, थैंक यू बहुत। आप चाचा का इंतजार कर रहे हैं, वो जब आए ईदी दे, हम तो तो जब दे तक दें हम आपको। काली जुल्फों का जिक्र कर हम तो ईदी दे दें आपको। थैंक यू। सो मेरा कचहरी जो सिलसिलो जारी है वकार भाई, अपनी अभी कचहरी जारी है बाबा, अभी कहीं जाना नहीं है अपन ने। नाज़रीन हिकिड़ो कॉमेडी प्रोग्राम आहे ईद कॉमेडी, सो ईद कॉमेडी खे एंजॉय कयूं था। ईद कॉमेडी शो आहे तमामु ख़ूबसूरत, तंज़ो मज़ाक़ सां आहे ऐं तमामु ख़ूबसूरत। तव्हांखे जहिड़ा असांखे मुस्कुराहटूं त असां तव्हांखे ॾियूं पिया, अञा वधीक मुस्कुराहटुनि में जेका असां रंग भरियूं था, तव्हांखे हिकिड़ो कॉमेडी शो एंजॉय करायूं था। ईद कॉमेडी प्रोग्राम ऐं तंज़ो मज़ाक़ सां भरपूर आहे। इहो ॾिसूं था, वरी जल्दी वापसि अचूं था इन ट्रांसमिशन में, ॾिसंदा रहो ईद स्पेशल ट्रांसमिशन मेहरान टीवी। जी नाज़रीन, ईद स्पेशल ट्रांसमिशन में हिकु बार ॿीहर भलीकार ऐं गुड इवनिंग, बल्कि गुड इवनिंग, हा गुड इवनिंग, शाम जो टाइम थी चुको आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे महिमान काफ़ी त थी विया हूंदा असांजे जेके हाज़रीन ऐं नाज़रीन आहिनि। सो तमामु ख़ूबसूरत कचहरी जारी आहे, त असां बि इंजॉय कयूं पिया, गॾो गॾु तव्हां बि इंजॉय कयो पिया। तव्हांजो मोहबतूं असां सां गॾु शामिलु आहिनि, मेहरान जा ही रंग तव्हांजी ईद जी रंग में शामिलु आहिनि। त हीअ ईद जेको आहे दुबारा आहे, हीअ असांजी जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे, हिन सां असां तवसुत कयो आहे, असां जेको असांजो सहकार कयो आहे। मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे टपाल मेज़बान चांहि, सिंधी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तमामु ख़ूबसूरत ये ट्रांसमिशन ऐं तमामु ख़ूबसूरत महिमान मैडम मरीना जोसेफ ऐं वकार दानिश ऐं पंहिंजो मोइन भाई बि तमामु ख़ूब अॼु जेको आहे एंजॉय करायो आहे असांखे पंहिंजे गिटार जे ज़रिए। सो सुमेरा, तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं पियो लॻे? शाम थी वई आहे यार, ख़बर ई न पई। जी, ऐं मुंहिंजे ख़्याल में हींअर चांहि जो बि थोरो मूड थी वियो। अच्छा, मूंखे इहो तव्हां ॿुधायो पहिरियां आज़मन, जी, त तव्हांखे खाइण में छा पसंदि आहे? तव्हां घर छा चई आया उहो त मुंहिंजे लाइ ठाहे रखिजो बेगम, ऐं अचे खाईंदमि, मूंखे न बुख लॻी। पाण बसि जेको मिली वञे, जेको दस्तरखान ते मिली वञे, जेको मिलंदो आहे बसि बिस्मिल्लाह करे खाई वठंदा आहियूं। अलाह जे ॾिने मां बसि शुक्र अदा कंदा आहियूं। हिननि ॾींहंनि में मतिलबु मिठी ईद आहे त मिठो कुझु खाइण ते न, हिननि ॾींहंनि में उहो ई मिठो त मतिलबु हर घर में मिली वेंदो आहे, पर डिफरेंट जेके शयूं आहिनि न, मतिलबु इहो मूंखे इंतज़ारु रहंदो आहे त मतिलबु भेणुनि जे घर वञिणो आहे त उते अलॻि हिकिड़ी सभिनी जी बिरयानी जो अलॻि अलॻि हिकिड़ो अंदाज़ आहे। सो अहिड़ी रीति वरी उते इहे जेके बारबेक्यू आइटम्स आहिनि उन्हनि जो वरी डिफरेंट हिकिड़ा ज़ाइका हूंदा आहिनि। इहो मूंखे एंजॉय करण जो तमामु घणो इंतज़ारु हूंदो आहे। मतिलबु घर में घटि ई खाईंदा आहियो? हा, घर में बि हूंदो आहे, पर घर में ज़रा हिकिड़ो हूंदो आहे, पर हिन खां पोइ वरी ॿियनि हंधनि ते बि ज़रा टेस्ट डिफरेंट हूंदा आहिनि न, सो इन करे मज़ो ईंदो आहे उते वञण में। ऐं हिन खां पोइ उहे कचहरियूं उहे सभु गॾु हूंदा आहिनि। अच्छा, ईअं बि आहे त उन्हनि टेस्ट में जेकी डिशूं हूंदियूं आहिनि असां पंहिंजनि वटि वेंदा आहियूं, जी हा, उन्हनि में वरी उन्हनि जो प्यार बि समायल हूंदो आहे, त उन्हनि जो अञा वधीक टेस्ट ईंदो आहे। अञा वधीक टेस्ट ईंदो आहे, मतिलबु मज़ो ईंदो आहे। असल में छा आहे जो इहो सॼो जेको मज़ो हूंदो आहे न, हीअ ॾिसो पाण हूअं बि होटलिंग हर ॿिए ॾींहुं टे ॾींहं त होटलिंग थिए थी, पाण ॿाहिरि खाधा खाऊं था, हिकु खां हिकु ज़ाइको हुन में हूंदो आहे। पर हीअ जेको पंहिंजा सभु गॾु वेंदा आहियूं न, सभु भेण भाइर सोट, पोइ फैमिलीज़, पोइ दोस्त, पोइ उन में जेको इहो जेको रंग आहे न, इहो असुलु रंग हूंदो आहे। हीअ खाधा त पोइ सेकेंडरी शयूं आहिनि। सो ख़ूबसूरत कचहरी जारी आहे, तमामु ख़ूबसूरत रंग शामिलु आहिनि। पाण मुंहिंजे ख़्याल में वकार भाई ॾाढो, वकार भाई खां हिकिड़ो गीत ॿुधूं, उन खां पोइ वरी अञा वधीक ट्रांसमिशन खे अॻिते वधायूं। जी वकार भाई, हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? हिकिड़ो गीत आहे शाह साहिब जो लिखियलु। वाह वाह। ऐं हीअ पोइट्री असांखे सलीम भुट्टो लतीफ़ी साहिबु ॾियो आहे। वाह 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 वाह, साईं सलीम भुट्टो लतीफ़ साहिबु हिन मेहरान जो भिटाई जा पंध ई पेचरा तमामु ख़ूबसूरत उन्हनि प्रोग्राम कयो। ऐं भिटाई जा जिते जिते पंध हुआ उते उन्हनि उहे विया उते, ऐं उन खां पोइ ख़ूबसूरत उन्हनि हिकिड़ो प्रोग्राम कयो। जी बिस्मिल्लाह।
जो अगे सोना बीच बेपरवाही हो मेरे न्याय दर्द राजन हो मेरे न्याय दर्द राजन वेज तबीब पुछंदे मैं थकी वेज तबीब पुछंदे मैं थकी हो मेरे न्याय दर्द राजन हो मेरे न्याय दर्द राजन दे तेरे इश्क ने मुझे घायल किया ओ मियां मेरे दर्द रांझन की दर्द रांझन की तेरे इश्क ने मुझे घायल किया ओ मियां मेरे दर्द रांझन की दर्द रांझन की इश्क रांझन दा लगा मैनू माही रातां दी दरमां दी लोकां खबर न काई मुझको रांझे का इश्क हुआ रात दिन में दर बदर खबर न हुई लोगों को खबर न हुई लोगों को दारू हिन दर्द जो आही तू इलाही दर्द रांझन की दर्द रांझन की दारू हिन दर्द जो आही तू इलाही दर्द रांझन की दर्द रांझन की दर्द रांझन दर्द रांझन वाह 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 तमामु ख़ूबसूरत मतलब क्लिपिंग थी वञे मेरा मतलब बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत जी। ऐं मतलब मूंखे ख़बर कोन्हे ही त मतलब त ड्यूट में मामलो आहे मैडम मरीना वाह वाह आपने भी खूब निभाया तमाम मौसीकी धुन कंपोजिशन है बिल्कुल, और जी, ये जी, जी। कंपोजिशन भी हमारी साईं बैंड की है वाह और मोइन की इसमें गिटार जो आपने सुने वो मोइन के वाह वाह नहीं नहीं बहुत अच्छा लगा मतलब एक अच्छी क्रिएशन है मज़ा आया ये एक हमारी कोशिश थी कि शाह साहब की पोइट्री में जो मैसेज है वो हम अब आज के म्यूजिक के साथ जो है ना वो जनरेशन तक पहुंचाएं। तमामु ख़ूबसूरत ऐं इहा ई ख़ूबसूरत ट्रांसमिशन जारी आहे नाज़रीन मुंहिंजे घर में पाण शाम थी वई आहे त पंहिंजे ॻोठनि में हाणे ओताक जो जेको आहे उहो तयारियूं थियनि पियूं ऐं ओताक जो टाइम बि थी वियो आहे सो असांजे महिराण जी ओताक बि तयारु थी वई आहे ॿाहिरि ख़ूबसूरत सेट ऐं ख़ूबसूरत मेज़बान ख़ूबसूरत महिमान उते पहुची चुका आहिनि ओताक ते सो नाज़रीन ओताक ते वञण खां पहिरीं मां तव्हांखे ॿीहर ॿुधायां त हीअ जेका ट्रांसमिशन आहे तव्हांजे साम्हूं जेका पेश कई पई वञे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो सो पाण हलूं था ओताक ॾे हीअ ईद स्पेशल ट्रांसमिशन सॼी जारी आहे ओताक जो वक़्तु थी वियो आहे ओताक ते हलूं था त ॾिसूं हुते कहिड़ो चेचिटो आहे हुते कहिड़ी मूसीक़ी आहे कहिड़ा महिमान आहिनि कहिड़ा मतिलबु बेत ॿुधाया वेंदा कहाणियूं आखाणियूं ॿुधायूं वेंदियूं वॾो मज़ो हूंदो ओताक ते हीउ कल्चर ख़तमु थी वियो आहे असांजी सिंध मां पर मेहरान टीवी हुनखे ॿीहर जीआरियो आहे पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए ॿीहर असां वाह मस्ती वञी इहे प्रोग्राम कयूं पिया सो मेहरान ओताक जेको आहे तव्हांजे साम्हूं पेश कजे थो अचो त मेहरान ओताक ते हलूं थी सघे मां बि सुमेरा मूंखे वञिणो आहे हुते मूंखे वञिणो आहे असांजी ओताक मेहरान टीवी जी असांजी ओताक सो ओताक ते हलूं था ओताक ते इंजॉय कयूं था अचो त गॾिजी ओताक ते कचहरी इंजॉय कयूं
जी नाज़रीन, जी स्पेशल ट्रांसमिशन में एक बार ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी, तमामु ख़ूबसूरत ट्रांसमिशन ऐं ट्रांसमिशन जो गुलदस्तो ऐं तव्हां सभिनी खे ईद जो हिकु भेरो ॿीहर लख लख वाधायूं हुजनि। तव्हां तंहिंजो मज़ाक सां भरपूर जेको आहे हीउ प्रोग्राम ॾिठो ऐं ईद कॉमेडी प्रोग्राम जेको ज़ाहिर आहे मतिलबु तमामु मज़ो आयो यार ॾिसी। ईद स्पेशल ट्रांसमिशन में इहे रंग ॾिसण लाइ मिलंदा आहिनि त पोइ वधीक मज़ो ईंदो आहे। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था ऐं तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं, हिन प्रोग्राम में असां सां सहकार कयो आहे टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बेहतरीन मज़ो मिले थो। टपाल मेज़बान सो तमामु ख़ूबसूरत कचहरी जारी आहे। असां गॾु महिमान आहिनि मैडम मरीना जोज़फ, वकार दानिश ऐं मोइन अहमद, तमामु ख़ूबसूरत बैंड ऐं साईं बैंड, तव्हां ज़रूरु नालो ॿुधो हूंदो। सो मुंहिंजे ख़्याल में त पहिरीं पाण मैडम मरीना ने हलूं अॼु, मतिलबु उन्हनि खां कलाम ॿुधो या वकार भाई त थी वियो, मरीना ने था हलूं। मैडम मरीना आप क्या सुना रही हैं? जी मैं जो है वो दोस्ती पे एक सॉन्ग सुनाऊंगी जो मैडम नाजिया हसन और जुहेब हसन ने मिलके गाया है। और ये मैं उन तमाम दोस्तों को डेडिकेट करूंगी जिन्होंने मुझे इफ्तार में इनवाइट किया, अपनी ईद में शामिल किया, और ख़ास तौर पर दादा के लिए क्योंकि इन्होंने अभी अभी मुझे मोबाइल गिफ्ट किया है। तो मतलब वो जो पहले बात हो रही थी उसमें उन्होंने ईदी ऐसे कंपनसेट कर दिया, मिल गया। जी वो और ऐसा दिया वो भी नीचे भी गिर गया। गाना दोस्ती गा रही है, वैसे गाना दुश्मनी चाहिए, दुश्मनी वो मैं सुनाऊंगा। वैसे ये देखा जाए वकार भाई सदाबहार मतलब गाना है ये, सदाबहार गीत है नाजिया हसन का। मतलब देखिए कितने साल हो गए, हमने तो जब से होश संभाला ये सुनते हैं ना, ये दोस्ती। बिल्कुल जी मैडम मरीना प्लीज। सबसे महंगी है, चलती रहती है, रुकती नहीं, दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती है, तेरे लिए मेरे लिए सबके लिए दोस्ती हो, हर जगह ऐसी दोस्ती सबसे महंगी है, चलती रहती है, रुकती नहीं, दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती, जब हम दम मिले तो सब कुछ मिले, करना नहीं फिर तुम शिकवे गिले, कुछ देके जाती है, लेके जाती है हमेशा, दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती, यादें भी हैं, सपने भी हैं, गैरों में कुछ यहाँ अपने भी हैं, चलती रहती है, रुकती नहीं, दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती, तेरा वादा वो कसम वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा, तेरा वादा वो कसम वो इरादा, तेरी मेरी ऐसी दोस्ती हो, हर जगह ऐसी दोस्ती, ला 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 ला। बहुत खूब तमामु ख़ूबसूरत ऐं वाह वाह मज़ो अची वियो। मतिलबु दोस्ती हुन खां पोइ वाइदा क्या हुआ तेरा वादा। नाज़रीन तमामु ख़ूबसूरत ट्रांसमिशन जारी आहे ऐं हिते हिकिड़ो ॿियो प्रोग्राम अची वियो आहे तव्हांजे लाइ म्यूज़िक टाइम। हिन म्यूज़िक टाइम में जेको आहे तव्हां ही म्यूज़िक उहो न आहे जेको त मतिलबु हितां हुतां थी हुजे, ही ख़ासि तव्हांजे लाइ रिकॉर्ड कयो वियो आहे
मेहरान स्टूडियो में ऐं मेहरान स्टूडियो में तमामु ख़ूबसूरत गुलकार ऐं हिकिड़ो नओं मतिलबु तव्हांजे लाइ नओं रंग आहे ऐं मेहरान स्टूडियो सीज़न 3-4 त असां रिकॉर्ड करे चुका आहियूं। हीअ स्पेशल मेहरान स्टूडियो आहे जंहिंमें तव्हां ख़ूबसूरत जेको आहे तव्हां मतिलबु त गीत ॿुधंदा, ख़ूबसूरत गुलकार हूंदा, ख़ूबसूरत मतिलबु आवाज़ु हूंदो, ख़ूबसूरत शाइरी, ख़ूबसूरत रंग, ख़ूबसूरत चूंड हूंदी। सो तव्हां भरपूर इंजॉय कंदा हिन खां अचो त गॾिजी इंजॉय कयूं था म्यूज़िक टाइम। ऐं म्यूज़िक टाइम ते वञण खां पहिरीं हिकु भेरो ॿीहर मां तव्हांखे ॿुधायां त हिन प्रोग्राम सां असां सां तवसुत कयो आहे टपाल मेज़बान सम्झो नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबु सिंधी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। सो टपाल मेज़बान खे बि इंजॉय कयो, गॾोगॾु मेहरान स्टूडियो जे म्यूज़िक खे बि इंजॉय कयो। सो जल्दी वापसि अचूं था, कचहरी असांजी बि जारी आहे, म्यूज़िक आहे, म्यूज़िक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो मेहरान TV। जी जानी ईदी स्पेशल ट्रांसमिशन में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ओताक तां पाण उथी आया आहियूं। ओताक ते तव्हां ख़ूबसूरत जेको आहे प्रोग्राम इंजॉय कयो ऐं हीअ गुलदस्तो मेहरान TV जो तव्हांजे साम्हूं। मैडम मरीना ॾाढा मैडम मरीना, ये जो ईद की खुशियाँ, ईद का जो दिन है हमें क्या मैसेज देता है? क्या वो जो पहले जो हमारे बचपन में जो तजस्सुस होता था, हम मनाते थे, फिर इंतज़ार रहता था, अब भी वही है, हम क्या मैसेज दे रहे हैं? अब थोड़ा सा फ़र्क हो गया ना, अब गैजेट्स में हम ना सिर्फ बच्चे, मैं सिर्फ बच्चों को ब्लेम नहीं दूंगी, हम बड़े भी ना, हम गैजेट्स में बहुत ज़्यादा इन्वॉल्व हो गए हैं। तो पहले गैजेट्स के बजाय हम जो आपस में बैठे होते थे हम उसमें ज़्यादा इन्वॉल्व होते थे। कुछ इंडोर या आउटडोर गेम्स, कुछ छोटी मोटी इंजॉयमेंट्स हम कर लेते थे, अंताक्षरी खेल लेते थे, लूडो खेल लेते थे। ये थोड़ी सी कम हो गई हैं, अब हम मोबाइल में या दूसरी चीज़ों में ज़्यादा हैं। तो मैं ये मैसेज दूंगी कि जो जैसे मैंने दोस्ती के जो नाम पे एक ट्रिब्यूट भी दिया है, मैं ये कहूँगी कि हमारे जो दोस्त अहबाब हैं, हमारे रिश्तेदार हैं, बहन भाई माँ बाप हैं, इनको ज़्यादा टाइम दें। कम से कम ईद पे तो देना चाहिए। दैट्स फाइन कि मैसेजेस आते हैं, कॉल्स आती हैं, लेकिन उसका एक आप टाइम रख लें मखसूस, और फिर उसके बाद आप अपने दोस्तों को, अपने पेरेंट्स को, अपने सिबलिंग्स को, बच्चों को आप उनको टाइम दें, वो ज़्यादा ज़रूरी है। जबरदस्त, हाँ, बहुत ज़रूरी बात, बहुत खूबसूरत बात। ना सिर्फ मतलब ईद का दिन बल्कि आम दिनों में भी हम देना चाहिए। बिल्कुल, ईद का दिन इसलिए क्योंकि एक तो इन दिनों में छुट्टियां होती हैं और ये एक स्पेशल डेज होते हैं, तो बच्चे चाहते हैं पेरेंट्स उनके साथ इंटरेक्ट करें, पेरेंट्स चाहते हैं बच्चे इंटरेक्ट करें, दोस्त चाहते हैं आपस में इंटरेक्ट करें ना, ये होना चाहिए ताकि दोबारा से ये वाली चीज़ें एक्टिव होना शुरू हो जाएं। सही, बिल्कुल ज़बरदस्त ज़बरदस्त। वकार भाई से मैसेज लेंगे। वकार भाई, पाण प्रोग्राम जो पुॼाणींदा आहियूं, अॼोकी ट्रांसमिशन में मां पुॼाणींदा आहियूं, त तव्हां ईद स्पेशल ट्रांसमिशन में जेको आहे सो हिते कीअं लॻंदो आहे तव्हांखे जॾहिं हिते ईंदा आहियो, हिन ट्रांसमिशन में, हिन अङण ते जॾहिं तव्हां ईंदा आहियो, ऐं ओवरऑल जेकॾहिं पाण ॾिसूं त छा मैसेज ॾियणु चाहींदा तव्हां पंहिंजा जेके फॉलोवर्स आहिनि, जेके तव्हांजा ॿुधंदड़ आहिनि? हाँ, मैसेज यही होगा कि बस ज़ाहिर है जिस तरह ये ईद जो है हमें रमज़ान की जो है वो इख्तिताम पर अल्लाह ताला की तरफ से एक तोहफे के तौर पे जी हाँ मिलती है, तो उस दिन हम अल्लाह से ज़ाहिर है पूरे रमज़ान जिस तरह रोज़े की हालत में सब दुआ कर रहे होते हैं और सब ने यकीनन की होंगी, तो ईद वाले दिन भी जो कि अल्लाह का दिया हुआ एक तोहफ़ा है ना दिन, जी हाँ, तो अगर उस दिन हम अल्लाह से पूरी दुनिया के लिए अमन मांगे हैं, पीस मांगे हैं, वाह वाह, जो हालात हैं उनसे हम नरमी मांगें, और जिस तरह मुश्किल में है इंसानियत उसके लिए अगर हम फलाह मांगें तो यकीनन अल्लाह हमें देगा। तो मेरा मैसेज यही है कि बस आप जिस तरह मरीना का मैसेज था कि अपने लोगों से जुड़ जाएं, ये मोबाइल्स वगैरह इससे थोड़ा सा हटें और अपनी फैमिली को वक्त दें, तो हमें फैमिली को भी वक्त देना चाहिए और ऊपर वाले से भी हमें राब्ता जो है हमें आपस में जिनसे कनेक्ट करना है उनके साथ मजबूत बनाए ना, ऊपर वाले से भी और अपने प्यारों से भी उनके साथ राब्ता मजबूत बनाए, तो ये खुशियाँ यकीन जाने बहुत खूबसूरत लगेगी और मज़ीद खूबसूरत लगेगी ना। मोबाइल पे तो हम उस दुनिया में जाके उन लोगों को विश कर रहे होते हैं जो कि बिल्कुल बिल्कुल बहुत खूबसूरत, बहुत खूबसूरत। लेकिन मोबाइल पे ये ईदी भेज सकते हैं। देख रहे हैं प्रोग्राम के एंड पे भी यही बात आ गई, ये वक्त दे ना दे ईदी जरूर। मेरा मैसेज ये है कि प्रोग्राम खत्म हो रहा है। बिल्कुल बिल्कुल। अब प्रोग्राम के दौरान इन्होंने कहा मैंने इन्हें मोबाइल गिफ्ट नहीं नहीं नहीं, वो तो आपने ऐसे दे दिया कि भाई सो मेरा पाण हलो नाज़रीन, प्रोग्राम जो वक्त पुॼाणी न पहुचे पियो, जो कि ट्रांसमिशन ईद ट्रांसमिशन तव्हांजे साम्हूं ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम असां तव्हां सां गॾु खणी आयासीं, तव्हां असांखे इंजॉय कयो ऐं भरपूर तव्हां मोट ॾिनी, तव्हांजो महिरबानी हुई, तव्हांजो मोहबतूं आहिनि, तव्हांजी इन मोहबतुनि सां ई असां जियूं था। मां वेंदे वेंदे पंहिंजा जेके महिमान आहिनि अॼोका मैडम मरीना जोज़फ, वकार दानिश ऐं मोइन
ऐं गॾोगॾु असां पंहिंजो असां सॼी पूरी टीम जेको आहे तव्हां सभिनी जा बि थोरा हितां आहियूं सुमेरा पाण खे मोकिलाइणु घुरिजे हिन जी बिल्कुलु सो अॼोकी ट्रांसमिशन आहे ऐं पंहिंजो तमामु पंहिंजी पुॼाणी न आहे ऐं नवां महिमान हूंदा टे ॾींहं जो ॿिए ॾींहं जो हिकु दफ़ो ॿीहर वरी बि तव्हांखे लख लख जी हा तव्हां एंजॉय कयो कीअं लॻो तव्हांखे तमामु बहितरीनु तमामु घणो मज़ो आयो म्यूज़िक बि ॿुधोसीं कचेरी बि तमामु सुठी थी जी हा। गॾोगॾु प्रोग्राम बि ॾिठासीं तमामु बहितरीनु ॾींहं गुज़रियो कहिड़ो कहिड़ो प्रोग्राम सुठो लॻो या ख़ासि ॻाल्हि कहिड़ी हुई मतिलबु त पाण हिते स्टूडियो में ईअं बंदि थी वेठा हुआसीं न पर ॾिसो न इंजॉय बि त कयोसीं भेण असां जी हा बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन अॼोकी ट्रांसमिशन तव्हांजी दुआउनि सां तव्हांजी मोहबतुनि सां पुॼाणी त पहुचे थी ऐं शाल जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो इहा ई दुआ आहे त मुरकंदा रहो ऐं हीअ समूरी ट्रांसमिशन जेका आहे उहा जेको ताउन कयो उहो टपाल मेज़बान कयो अॼोकी ट्रांसमिशन जे लाइ असां टपाल मेज़बान जा बि थोराईंदा आहियूं ऐं टपाल मेज़बान सिंधु नंबर 1 चांहि टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजणु सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे सो मूंखे पंहिंजी दुआउनि सां रुख़सत कंदा बल्कि सुमेरा मूंसां गॾु आहे सॼो मेहरान टीवी 7 जेको आहे उनजे लाइ दुआऊं कयो सो अॼोकी ट्रांसमिशन पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थी इन ट्रांसमिशन खां पोइ तव्हां म्यूज़िक टाइम जेको आहे उहो इंजॉय कंदा म्यूज़िक तमामु सुहिणो जेको आहे उहो म्यूज़िक आहे जेको मेहरान टीवी तव्हांजे लाइ रिकॉर्ड कयो आहे मेहरान स्टूडियो में ऐं सुभाणे ईद जो टियों ॾींहुं ईंदो ईअं ख़ूबसूरत ट्रांसमिशन हूंदी नवां होस्ट हूंदा ऐं ख़ूबसूरत जेको आहे उहो महिमान हूंदा ख़ूबसूरत ट्रांसमिशन हूंदी सो मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहे